ढक्कन जो घटि हुजण वॾी महिरबानी डॉक्टर फजल अची वियूं डाइस ते। यूं आहिनि ऐं असांखे ॼाण बि ज़रूरु हुजणु घुरिजे त इन में छा करणु घुरिजे, कहिड़ी खाधो खुराक हुजे ऐं जेका उहा इंसानी खे असांखे जीअं त ही हिकिड़ो सेमिनार साफ़को जे तरफ़ां हिते कंडक्ट थियो आहे नवदरे में। साफ़को हुजे, SRP हुजे, IRA प्रोग्राम कान्हे वेल वेहण जी मथां थियूं था।